मलीर खां ख़बर शामिल कंदासीं। शफ़क़त शेख जी रिपोर्ट मुताबिक़ जमात इस्लाहुल मुस्लिमीन ऐं रूहानी तुलबा इस्लाम तुलबा जमात मलीर ज़ोन 2 तरफ़ां हलफ़ बरदारी ऐं तरबियती वर्कशॉप मुनक़िद थी। धाणी परतो मूसा ॻोठ में मलीर जे 21 ब्रांचिस के उहिदेदारनि हलफ़ खणी वरितो। ज़िले उहिदेदार ऐं मेंबरनि वॾे तइदाद में शरीक। मरकज़ी ऐं सूबाई उहिदेदारनि जी ख़ासि शिरकत। ज़िले जनरल सेक्रेटरी मोहम्मद सईद चांडियो मोहम्मद हसनैन ताहिरी तरफ़ां कारकर्दगी रिपोर्ट पेश सॼण साईं जो पैगाम अमन ऐं मुहबत जो पैगाम आहे, जंहिंखे आलम इंसानियत ताईं पहुचाइण चाहियूं था। अल्लामा मौलाना खुलफ़ा मुनीर अहमद ताहिरी जो ख़िताब। तफ़सील मूजिब जमात इस्लाहुल मुस्लिमीन ऐं रूहानी तुलबा जमात मलीर ज़ोन 2 तरफ़ां धणी परतो मूसा ॻोठ में हलफ़ बरदारी तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो ऐं मलीर ज़िले जे 21 ब्रांचुनि जे 9 चूंडियल उहिदेदारनि खां हलफ़ ख़लीफ़ा इरशाद जोखियो ऐं मुनीर अहमद ताहिरी हलफ़ वरितो। तक़रीब में जमात इस्लाहुल मुस्लिमीन सिंध जे आफ़िस सेक्रेटरी अनवर अली डाहिरी, रूहानी तलबा जमात सिंध जे नायब सदर सैफ़ आल अमीन, जमियत उलमा ताहिरिया जे मरकज़ी ऐं सूबाई उहिदेदारनि समेत ज़िले उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾे तइदाद में शिरकत कई।